नाज़रीन, कराची थरपारकर समेत मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जे वसकारे बोर मुतासिरनि जूं तकलीफ़ूं वधाए छॾियूं आहिनि। कराची में तेज़ तूफ़ानी बरसात शुरू थी वई। बरसात सबबि झोपड़ियुनि में पाणी अचण करे मुतासिरनि खे सख़्त मुश्किलातूं पेश अचण लॻियूं। मुख़्तलिफ़ शहरनि खां लॾपलाण करे आयल बोर मुतासिरनि जी सिंध हुकूमत सार न लधी। सुपर हाईवे, सब्ज़ी मंडी साम्हूं खुलियल आसमान हेठि वेठल मुतासिरनि खे टेंट ऐं तरपाल न हुजण करे शदीद मुश्किलातूं दरपेश अचण लॻियूं। SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे बोर मुतासिरनि ॿुधायो त हथ वठी सिंध हुकूमत असांजा घर ॿोड़ाए असांखे लॾपलाण ते मजबूर कयो, पर कराची में बि संदन का बि वाहुर नाहे कई वई। होॾां थरपारकर जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। तालके इस्लाम कोट में अधु कलाक खां तेज़ हवा सां गॾु तेज़ बरसात जारी आहे। बरसात खां पोइ मुख़्तलिफ़ मुहल्ला पाणी हेठि अची विया आहिनि। उडेरोलाल जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु बरसात थी। बरसात सबबि मुतासिरनि जी तकलीफ़ुनि में ॿीहर इज़ाफ़ो थी वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।